नाज़िन टिंडो अलहयार में भी सॼे मुल्क जी तालीमी सरगर्मियूं बहाल थी वयूं आहिनि। SOPs ते सख़्ती सां अमल दरामद करायो पियो वञे। हुन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे मेराठ जो रिपोर्टर नसीर शाह। जी नसीर, इन हवाले सां अपडेट कजो। इनके ॿुधाईंदा हलूं त सॼे मुल्क जी 6 महीननि खां स्कूल बंद होने के हवाले से वफ़ाक़ी हुकूमत तरफा सिंध हुकूमत तरफा पंहिंजो SOP ते अमल तहत स्कूल जी खोलिया विया आहिनि। उन सिलसिले में टिंडो अलहयार जे शहर थोरे ॿहिराड़ी जे हाई स्कूल कॉलेज यूनिवर्सिटियुनि में सरगर्मियूं शुरू थी वियूं आहिनि हलियो। शहर के स्कूलन में SOP तहत उस्तादन शागिर्द अमल करे रहिया आहिनि, जिते मासिक वग़ैरह भी पहुतल आहे। 6 फुट के मुफ़ासिले सां शागिर्दनि खे विहारियो वियो आहे क्लास में। अॼु पहिरियों ॾींहुं हुअण जे करे घटि हाज़िरी आहे, जॾहिं त ॿहिराड़ी जा जेके हाई स्कूल आहिनि या ॿहिराड़ी जा स्कूल आहिनि त उन्हनि में SOP ते अमल घटि पंहिंजो नज़र अची रहियो आहे। जॾहिं त उस्तादनि मेहरान TV सां ॻाल्हाईंदे चयो त असां SOP तहत हुकूमत जे ॾिनल पंहिंजो रिआयत ऐलान तहत स्कूलनि खे हलाए रहिया आहियूं। जॾहिं त स्कूल काफ़ी स्कूल आहिनि जिन में टिंडो अलहयार जे हवाले सां पाणी जो मसइलो आहे, चौदीवारी जो मसइलो आहे, चौकीदारनि जो मसइलो आहे ऐं स्कूल में खोड़ सारा मसइला आहिनि। उन हवाले ते बि हुकूमत खे ध्यानु ॾियणु घुरिजे ऐं उन हवाले सां स्कूलनि जी अॼु तइलीमी हवाले सां शुरूआत थी हुई, जिन में शागिर्दनि मेहरान TV सां ॻाल्हाईंदे चयो त असांखे अॼु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त असां 6 महीननि खां रुली रहिया हुआसीं ऐं असांजा स्कूल खुली विया आहिनि, असां तइलीम पिराए रहिया आहियूं ऐं असां अॼु बिल्कुलु ॾाढा ख़ुशि आहियूं। नसीर शाह जी महिरबानी।